अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो ज़फ़र खोखर। उमेद त तव्हां सभु ख़ुशि हूंदव, आबाद हूंदो, जिते बि हूंदव। असांजी दुआऊं सिंध जे सभिनी इंसाननि जे लाइ, पाकिस्तान ऐं दुनिया से। हिन सियारे जी मुद में तव्हां सोचींदा हूंदव त हिन महिल शाम जे पहर में मां तव्हां सां छो मुखातिब थियो आहियां। उनजो सबबु आहे, सबबु इहो आहे त असांजो साल 2019 इख़्तिताम ते पहुचे थो। उन जी आख़िरी शाम आहे। 2020 सुभाणे खां पंहिंजा कदम रखंदो असांजी ज़िंदगी। अॼु मां मौजूदु आहियां सिंध जे हिकु तमामु वॾे आर्टिस्ट, तमामु वॾे सितारे, तमामु वॾे नाले जनाब मोहतरम अब्दुल सत्तार ढाड़ साहिब सां। उन खां पुछंदासीं त अब्दुल सत्तार, सभ खां पहिरियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मौला अली मदद। जिए सिंध, जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी ॿोली। ज़फ़र भाउ, वॾी महिरबानी। मौला तोखे सलामत रखंदो, ख़ुशि हूंदे आबाद हूंदे। अब्दुल सत्तार, असां तव्हांखे न करे तकलीफ़ ॾिनी आहे त तव्हांखे इहा अर्ज़ुगुज़ारी कयूं, इहा पुछा कयूं त 2019 जेको गुज़री वियो साल, उहे तव्हांजे लाइ कहिड़ियूं यादूं छॾे वियो, कहिड़ियूं कामयाबियूं छॾे वियो, कहिड़ा ॾुख सुख छॾे वियो, ऐं जेको 2020 ईंदो उन में तव्हांखे कहिड़ियूं उमेदूं आहिनि? भाउ, जेको साल हींअर बसि गुज़री वियो, सम्झो आख़िरी नाज़ान थी वई ऐं मक़सदु साल गुज़री वियो, असांजे इस्लामी तारीख़ जे हिसाब सां गुज़री वियो। ऐं हीउ साल जेको हुयो, ख़ासि करे मीडिया जे हिसाब सां मुंहिंजे लाइ भलो साबित न थियो, छो त हीउ साल तक़रीबन दर्दनि जे दरिया खां पोइ मां कंहिं बि सीरियल में कोन हुयुसि। काफ़ी दोस्त फ़ोनियूं कंदा हुआ, काफ़ी दोस्त व्हाट्सअप जे ज़रिए वॉइस कंदा हुया त अदा इहो तव्हां टीवी ते नथा अचो। त मां तबियत हूंदी आहे सिधी, मां सिधो चई ॾींदो आहियां, मुंहिंजो ज़िंदगी जो असूल रहियो आहे त भाउ, जेके मुंहिंजो जेकॾहिं वॉइस ॿुधंदा हूंदो, भाउ इहो असांजे हथ में न हूंदो आहे। मां एक्टर आहियां, मुंहिंजी दिलि चवंदी त हर चैनल ते हुजां, हर चैनल ते कमु कयां ऐं हर चैनल ते हर करेक्टर मुख़्तलिफ़ कयां, पर इहो असांजे वस में न हूंदो आहे। सभ खां पहिरियां त इदारे जो कमु हूंदो आहे, प्रोग्राम मैनेजर जो कमु हूंदो आहे, उन खां बाद में डायरेक्टर जो कमु हूंदो आहे। त डायरेक्टर असांजो नालो जेकॾहिं प्रोग्राम मैनेजर खे ॾींदा त हिन एक्टर खे रखिणो आहे त उहो करे सघंदा आहिनि। ऐं प्रोग्राम मैनेजर चैनल जो मालिक हूंदो आहे, जेके रखी सघे थो। बल्कि मुंहिंजी बदकिस्मती चइजे त मां सॼो साल थी वियो मां टीवी ते कमु न कयो। ऐं बहरहाल पोइ बि वॾी महिरबानी असांजे ज़फ़र खोखर जी, जो उन पंहिंजे सीरियल में मूंखे रखियो। हालांकि मां नाला नथो खणा, कुझु दोस्त मुंहिंजा डायरेक्टर बि हुया जिन खे सीरियल मिलिया, उन्हनि शायदि कमु न ॾिनो, उनजी मर्ज़ी हुई, ऐं शायदि ॿियनि खे खयूं, उहे बि असांजा भाइर हुया। पर ज़फ़र साहिब खे जस आहे, जीअं पंहिंजे नए सोप सीरियल में मूंखे कैरेक्टर ॾिनो आहे, पर कैरेक्टर तमामु सुठो आहे। ऐं मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशि नसीबी आहे त उहो ड्रामो लिखियलु सिंध जो असां महान राइटर अनवर शाह साहिब जो आहे। ऐं उन ड्रामे जा डायरेक्टर ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ कासकेली बहितरीनु डायरेक्टर आहिनि। ऐं मां वधि में वधि थोराए थो आहियां KTN जो, छो त असांजी KTN तो ई शुरूआत थी आहे। अॼु जेकर असांखे इज़त सुञातो वञे थो त असां KTN जे ज़रिए सुञातो थो वञे, ॿिया चैनल बि असांजा आहिनि। ऐं मां थोराए थो आहियां प्रोग्राम मैनेजर फरीद कटवर जो, जी इतमाद सम्झी मूंखे कैरेक्टर ॾिनो। ऐं मां अञा जेकर हिकु ॿियो नालो मां न खणां त ग़लति आहे। उन जूं मुंहिंजे मथां वॾियूं महिरबानियूं, मौला उनखे सलामत रखंदो। रूबी अलीअ मुंहिंजो KTN ते तमामु जेको हिन टाइम वॾो प्रोग्राम हले थो, यादगिरियूं। ऐं मां एॾो वॾो आर्टिस्ट बि न आहियां, ज़फ़र खोखर हिकु नंढड़ो फ़नकार आहियां। हिन सिंध जे हिकिड़े ख़ूबसूरत शहर लारकण जो रवासी आहियां। हुन इतमाद सम्झो, हुन एॾो को क़ाबिल मूंखे सम्झो, जो मूं ॾे लड़ी लारकाणे आया ऐं मुंहिंजो यादगिरी प्रोग्राम कयो। हालांकि मां नंढड़ो आर्टिस्ट, मूं कॾहिं न सोचियो हुयो त यादगिरी प्रोग्राम को मुंहिंजो कंदा, छो त जेके बि थियनि था सिंध जे तमामु वॾनि एक्टरनि, राइटरनि, डायरेक्टरनि जो ऐं मुख़्तलिफ़ अदीबनि जा पोइ थिए। मूं कॾहिं न सोचियो त को मुंहिंजो यादगिरी थींदो। सो रूबी अली खे जस आहे ऐं जहान ज़ैब खे जस आहे, जिन लारकाणे अची मुंहिंजो यादगिरी प्रोग्राम कयो। ऐं उन्हनि चयो त इनशाला अनक़रीब तव्हां ज़फ़र खोखर जे ड्रामे में हूंदव। हालांकि ज़फ़र खोखर जी महिरबानी ऐं ममताज़ जी, उन्हनि खे अॻु में चयो बि हुयो तव्हां असांजे सीरियल में आहियो, लेकिन अञा इतमाद जेको मूंखे पको पियो त रूबी अली चयो त तव्हां हिन सीरियल में हूंदव। त रूबी अली जे लाइ वॾी महिरबानी। ऐं रूबी अली असांजे सिंध जी हिकु तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत अदाकार आहे, ऐं असांजूं बि उनजे लाइ खोड़ सारी दुआऊं। ऐं 9 साल जी ॻाल्हि त बाक़ी ॾाढा ॾिसो पाण त पूरी दुनिया में ज़ुल्म लॻो पियो आहे। असां मुस्लमाननि जे मथां कोस थो हले, मारिया था वञनि ऐं बेदर्दी सां चयो थो वञे त अंग्रेज़ बि जानवर जो ख़्यालु कंदा आहिनि। बाबा, मां हिन ॻाल्हि खे ग़लति सम्झंदो आहियां। केरु
एॾा मस्जिदनि में न्यूज़ीलैंड में थियो केरु हुयो? को असांजो लाड़ो सांघियो अबड़ो खोखरो केरु हुयो? सही अंग्रेज़ आहे न बाबा। 5 या गुरू बराबरि न हूंदियूं, इन्हनि में बि 4 लोफर अहिड़ा आहिनि, हर क़ौमनि में हर मौजूदु आहिनि। ऐं इनशाअल्लाह मुंहिंजी दुआऊं अलाह साईं कंदो, जेको साल गुज़री वियो ऐं ख़ैर सां गुज़री वियो, अल्हम्दुलिल्लाह रब साईं हर जहान ॾे ख़ैरु करे। ऐं मां उमेद थो कयां अलाह जो हबीब कंदो, पंतनि जे सदके, करबला जे हर शहीद सदके, 12 इमामनि जे सदके, 14 मासूमनि जे सदके, जेको 9 साल ईंदो 2002 हर मुस्लमान भाउ जे लाइ, हर इंसान ज़ात जे लाइ बहितरीनु साबित थींदो, हर आर्टिस्ट, शाइर, अदाकार, डायरेक्टरनि जे लाइ बहितरीनु साबित थींदो। ऐं मां इहो चवंदुमि त जेके कैमरा मैन आहिनि वीचारा, उन्हनि जे लाइ बि भलो साबित थींदो जो उन्हनि जूं पघारूं वधंदियूं। ऐं इनशाअल्लाह हर ग़रीब गुरबे जे लाइ साल बहितरु थींदो। ऐं मुंहिंजूं इहे ई दुआऊं मुंहिंजा भाउ, इनशाअल्लाह। पर मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि त मुस्लमान भाइरो कोशिशि कयो, काफ़र कॾहिं बि असां मुस्लमाननि जो भाउ नथो थी सघे, कॾहिं बि दोस्त नथो थी सघे। हा, मुहबत करे सघनि था। ऐं असांजा जेके सिंध में रहाकू आहिनि, असांजा दीवान भाइर, असुलु असांजे सिंध जा वारिस आहिनि, इन्हनि सां मुहबत कयो, इन्हनि सां प्यारु कयो, इन्हनि खे ईज़ायो न। ज़ोरी जेको इस्लाम मज़हब तब्दील था करायूं, इहो न कयो वञे, ज़ोर ज़बरदस्ती न आहे। असांखे तव्हां तारीख़ ॾिसो, असांजे नबी पाक मौला मुश्किल कुशाले कॾहिं ऐं उन दुश्मन सां बि मुहबत कई, काफ़िरनि सां बि मुहबत कई, पर कॾहिं ज़ोर ज़बरदस्ती उन्हनि खे इस्लाम न क़बूलियो। सो मां हथ ॿधी चवंदुमि त हीअ असांजा सिंध जा वारिस अथव। ऐं असांजी वॾनि ग़लतियूं कयूं जो असां मुस्लमाननि भाइरनि खे आणे ऐं असांजे दीवान भाइरनि खे हितां सिंध मां कढियो वियो, ऐं मुस्लमान भाइर अची असांखे इज़तूं जा लुटेरा थिया, असांखे मारियऊं कुटियऊं, ऐं असांजे असुलु वारिसनि खे जेको तड़े धार कयूं। सो मुंहिंजा भाउ इनशाअल्लाह ऐं हीअ साल असांजो तमामु बहितरु साबित थींदो। ऐं अली मौला, हैदर मौला ऐं नारे हैदरी थींदी। नाज़रीन, इहो हुयो असांजो अब्दुल सत्तार लाल, हुनजी महिरबानी जो हुन मुंहिंजे चैनल जे लाइ पंहिंजा चंद कीमती लम्हा, चंद मिंट असांखे ॾिना। जेके मसरूफ़ियतूं बि आहिनि, कुझु ॿिया प्रोग्राम बि आहिनि। सो इन उमेद सां, इन आसिरे सां त मुंहिंजो मालिक, ॿिन्ही जहान जो मालिक, सॼी दुनिया जो मालिक असां ते, तव्हां ते, सॼी संगत ते, सॼी दुनिया ते पंहिंजा करम फरमाईंदो। सभु जी ज़िंदगी जा जेके बि अॻिते ॾींहं आहिनि ख़ुशहाल गुज़ारींदो ऐं किथे बि को ॾुख न हूंदो। वॾी महिरबानी।